आसू भरगड़ी बिल्डर माफिया मुख्तियार मुगल पारां ॻोठ ते हथियार बंद चढ़ाई करण ॻोठ ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ हैदराबाद बहिराड़ी न्यू सिटी लग ॻोठ साले बाघल जे ॻोठाणनि मोहम्मद उमर बाघल नज़ीर नवाब मंठार ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो त न्यू सिटी रोड ते धरणो हणी बिल्डर माफिया मुख्तियार मुगल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त ॻोठ साले बाघल पुराणी वसंदी आहे। असां 7 पीढ़ियुनि खां इन ॻोठ में आबाद आहियूं। असां वटि सनतूं बि मौजूदु आहिनि। बिल्डर माफिया मुख्तियार मुगल नाजाइज़ करे रहियो आहे। हुन हथियार बंदनि सां करे ॻोठ ते चढ़ाई करे कब्ज़े जी कोशिश कई आहे। बासर ज़बरदस्ती ॻोठ जे विचां दीवार ॾेई अधु ॻोठ ते कब्ज़ो करे चुको आहे ऐं हाणे घर ड्राहिण ऐं असांखे लॾण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां पियो करे। हुन वधीक चयो त असां ग़रीब बेपोच माण्हू आहियूं। असांजी केर बि दांह न पियो ॿुधे। बासर बिल्डर मुसलसिल ॻोठ मां लॾाइण लाइ कॾहिं पुलिस त कॾहिं हथियारबंद हथां धमकाए रहियो आहे। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DC हैदराबाद, DAI हैदराबाद, SP हैदराबाद तक जे MPA MNA खां मुतालबो था करियूं त मामले जो नोटिस वठी बिल्डर माफिया मुख्तियार मुगल मां जान आजी कराए ॻोठ तां नाजाइज़ कब्ज़ो ख़त्म कयो वञे। असां सां इंसाफ़ न कयो त असां नेशनल हाईवे ते धरणो हणंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।